ए छोरी तू दर जोट में छोली की बिठी कें जो इंतजार पे करी इंतजार नन्ना ना अम्मा हु हल अंदर ते चंपो हणी नासु न फे छजे अदी अदी हु अम्मा निसीबत तो मां वेस पे रॉन्ग नंबर वाले से मिलन खैरा बाहर निकल भेड़ जोटा खा बाहर निकल ये बुद्ध कें जो भी बाहर बाटो निहारी हु अम्मा एड़ी गाल ना है त पो केरी गाला सच कर अम्मा छा तू माई छा जाफरा छा पावली इश्क तो हिन ते शक थी करी कोई सच्ची छो नथी करे अम्मा हु जरके जो नालो न वठ खबर न थई असा जरको नाहियूं खाईंदा डिठई अम्मा पावली ते जरको चयो न तू अजायो न ते शक भी करी इनके खबर ना है छा त जरको असा जी चिड़ा अम्मा तने ते डिगी वई आ ना छोकरी भेण ते नजर विझ न त उखरीअ में विझ मुरीअ सा कुटे चटणी करे छंदीसांस छा पियो करी मुजा लालाण जानी उ सेठ साहब चयो मुंहिंजे लाइ मानी लॻा मां मानी लॻाया पियो त फोन अची बीरच इयो सेठ के मुजी मानी वणी अलाई न छो न वणंदुसि तुंहिंजे हथनि जो चाढ़ियल बोर्ड तुंहिंजे बोर्ड में एॾो सवादु हो जो मां आङुरियूं पंहिंजूं खाइयोसि तोखे ख़बर आहे न हां छितो थियो ई छा मुजो बोड़ छितो कुतो लुबे वियो तो खादो तू छितो थी पियो ही न चरी मुंहिंजो मस्क दादा ओ जेको तुंहिंजो जेको बोर्ड रधल हो उन में एॾो सवादु हो जो मूं पंहिंजे आङुरियुनि खे पियो तकयां भला अॼु फोन कीअं कई बस लालाणा अॼु न कंहिंखे ॾिठम तॾहिं मूंखे बि रीस अची वई आबदो एॾियूं रीसूं रोज़ कंदी कर ठीकु आहे न हाणे ॿी ॻाल्हि ॿुधो सेठ साहिब लाइ मूंखे मन लॻाइणी आहे मां रेडी कंदो ठीकु आहे ओके बाए पोइ मिलंदासीं सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।